बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो तव्हांजी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां जिथे हुजो शाद ऐं आबाद हुजो। दोस्तों अलफ़ लैला सीरीज़ जी 34हीं क़िस्त तव्हांजे साम्हूं नए किसे सां। बसरे शहर में कंहिं ज़माने में हिकिड़ो बादशाह बसरे ते हुकूमत कंदो। अदुल इंसाफ़ वारो बादशाह हो। फ़क़ीरनि ऐं ग़रीबनि जो घणो ख़्यालु कंदो हो। आम रयत जो बि ख़्यालु कंदो हो। सखी बि हुयो। उन बादशाह जे नाले था चवनि त उनजो नालो हो मोहम्मद बिन सुलेमान। ॾाढो नेक बादशाह हो। उन बादशाह जा ॿ ख़ासि वज़ीर हुया। हिकिड़े जो नालो हुयो मुईन, ॿिए जो नालो हुयो फज़ुल। ॿ वॾा वज़ीर हुआ। हिकिड़े जो नालो मुईन, ॿिए जो नालो फज़ुल। उन्हनि मां जेको फज़ुल हुयो उहो बि ईअं बादशाह वांगुरु ई चवनि था सखी हुयो। इख़लाक़ जो भलो, माण्हुनि सां मेल जोल, माण्हुनि जे कमु अचण वारो, नेकीअ जा मशवरा ॾियण वारो, अड़ियलनि जी मदद करण वारो, सभु कंहिंजो ख़ैरु ख़्वाह। माण्हू उन जे वॾी उमिरि लाइ दुआऊं घुरंदा त रब वॾी हयाती ॾेसि, वॾी उमिरि ॾेसि, छो जो हर कंहिं सां नेकी सां पेश ईंदो, ॾुखे वक़्त में माण्हुनि जी मदद कंदो। वरी उन जे उबतड़ो ॿियो जेको वज़ीर हुयो मुईन, उहो वरी सफ़ा हिन जे ईअं सम्झो त आपोज़िट। उन जे करे आम माण्हू बि हुन खां नफ़रत कंदा हुआ। हीउ पाण नेकीअ खां परे भॼण वारो, सॼो ॾींहुं मतिलबु बदीअ जी सोच, सफ़ा ॼण माना हुनजो पंहिंजो किरदारु बहिड़ो। जेतिरो माण्हू फज़ुल खे चाहींदा हुआ एतिरी माण्हू नफ़रत वरी हुन मुईन सां कंदा हुआ। पर हुया ॿई बादशाह जा वज़ीर। हिकिड़े ॾींहुं बादशाह मोहम्मद बिन सलेमान जेको हुयो दरबार में वेठो हुजे, अमीर वज़ीर वेठा हुजनिसि। हिन पंहिंजे वज़ीर जेको हुयुसि फज़ुल, जेको नेक हुयो, उन खे चई त मुंहिंजे लाइ हिकिड़ी बानी हथु कर, पर अहिड़ी बानी हथु कर माना जो दुनिया में उन जहिड़ी सुहिणी न हुजे, आदतूं भलियूं, लिखियल पढ़ियल। मजलिस में जेके वेठा उन्हनि चयो साईं जहिड़ी तव्हां डिमांड था कयो त इहा अहिड़ी बानी घटि में घटि मिलंदी तॾहिं बि 10,000 दीनार खां घटि न मिलंदी। बादशाह जे अॻियां कहिड़ी देरि। बादशाह ख़ज़ानची खे चयो त 10,000 दीनार इन वज़ीर फज़ुल खे ॾिए। 10,000 दीनार वज़ीर जे हवाले थिया। वज़ीर अहिड़ी बानी हथु करे ॾिए। माण्हू खपंदा हुआ पुराणे दौर में। हाणे वज़ीर खे जो बादशाह इहो कमु सौंपियो, वज़ीर ॿिए ॾींहं खां बाज़ार वञणु लॻो। उते जिथे मंडी हूंदी हुई, जीअं अॼु भाॼियुनि जी मंडी थी लॻे, ईअं पुराणे दौर में माण्हुनि जूं मंडियूं लॻंदियूं। हुते जेके दलाल हुया उन्हनि खे वञी हिन चयो त का बि अहिड़ी बानी जेका 10,000 दीनार खां घटि जी न हुजे, उहा जॾहिं बि खपाईं त पहिरियों मूंसां ॻाल्हि कजां। वज़ीर बि सम्झ बादशाह, दलाल, ऐं बि दलालनि जो कमु बि त खपाइणो हुयो। पोइ 2-3 अहिड़ियूं हिन पेश कयूं वज़ीर जे साम्हूं, पर वज़ीर खे बि पसंदि न आयूं। जहिड़ी बादशाह डिमांड कई माना वज़ीर खे, फज़ुल खे, उन्हनि में अहिड़ो लक्षण नज़र न आयो। वज़ीर खे पसंदि न आयो। बाबा ज़हन में हुजे कॾहिं बि अहिड़ी हुजे त मुंहिंजे ॾेखारण खां अॻु में खपाए। हिकिड़े ॾींहुं उहो दलाल इन वज़ीर वटि आयो। ॾिठईं त वज़ीर बि
बादशाह जे महल ते वञण लाइ तयारु पिए थियो। चई साईं मां तव्हां वटि आयो आहियां इन लाइ तव्हां जेको मूंखे हुकुम कयो हो सो बराबरि अहिड़ी हिकिड़ी बानी मूं वटि आई आहे खपण जे लाइ। मां चए थो तव्हांजो हुकुम हुयो तव्हां सां ॻाल्हि कयां। वज़ीर चयसि त ॾेखार मूंखे। दलाल वियो हिकिड़ी बानी छोकिरी खणी आयो वठी आयो। वज़ीर ॾिठी बराबरि जहिड़ी बादशाह डिमांड कई अहिड़ी सुहिणी सेबिती कद बुत हर शइ ॻाल्हाइणु ॿोलाइणु। वज़ीर हुन खां कुझु सुवाल जवाब कया जंहिंमां वज़ीर अंदाज़ो लॻायो त माना इल्म वारी बि आहे अकुल वारी बि आहे। वज़ीर ॼण हाणे मुतमिन थियो त इहा बादशाह जे हुज़ूर में पेश करण जे लाइक़ु आहे। चई त घणी क़ीमत आहे हिन जी। दलाल खे चई त घणी क़ीमत आहे। दलाल चयो साईं 10,000 त वाक़ु लॻे थो पियो, पर हिन जो मालिक थो चए त मां हिन ते अञा घणो ख़र्चु कयो आहे। मां हिन ते तमामु घणो ख़र्चु कयो आहे। खारायो पियारियो तमांसि, लिखायो पढ़ायो तमांसि, भला भला कपिड़ा हिन ते मां ख़र्चु कया आहिनि। जेकॾहिं मां उहो ख़र्च जो थो हिसाबु लॻायां त उहो ई मुंहिंजो ख़र्चु 10,000 दीनार थी थो वञे, छो जो मां हर क़िस्म जो इल्मु बि हिनखे ॼाणायो। वज़ीर चयसि त हिन जे मालिक खे मूं वटि वठी आयो। दलाल वियो हुन मालिक खे वठी आयो। ईरानी हुयो हिकिड़ो, उहो हिन बानी खे खपाए पियो। वज़ीर चयसि त मां इहा बानी वठां थो बादशाह जे लाइ, 10,000 दीनार तोखे जे ॾियां त तूं मूंखे इहा ॾींदे। हुन वापारी चयसि जी बादशाह जे लाइ था चओ त मां पोइ त मुफ़्त में बि ॾियण लाइ तयारु आहियां, जेकॾहिं तव्हां बादशाह जे लाइ था चओ। बादशाह राज़ी थींदो मुंहिंजे लाइ इहा ई वॾी ॻाल्हि आहे। वज़ीर चए त न बादशाह मूंखे पैसा ॾिना। वज़ीर 10,000 दीनार ईरानीअ खे ॾिना। ईरानी त पैसा वठी वियो हलियो मालिक जेको हुयो। दलाल वज़ीर खे चयो साईं जेकॾहिं इजाज़त ॾियो त मां हिकु ॻाल्हि चवां। वज़ीर चयसि चयो। चई साईं मुंहिंजी सलाह मञो त हेॾो ख़र्चु कयो अथव, बराबरि छोकिरी बि हिन जे लाइक़ु आहे, बानी बि हिन जे लाइक़ु आहे, इहा जेका तव्हां बादशाह लाइ वरिती आहे, पर मुंहिंजी सलाह मञो त हिनखे अॼु बादशाह वटि न वठी वञो, छो जो परे खां आई आहे, थकल टुटल हूंदी। वॾी ॻाल्हि त हितां जे मौसम आबहवा जो बि मिसाल ॼण फ़र्क़ु पवंदो, ॿोलीअ जो हर शइ जो मिसाल फ़र्क़ु पवंदो। सो मुंहिंजी सलाह मञो त हिनखे 10 ॾींहं खनि हिते पाण वटि महल में रहाए। पोइ जॾहिं ॾिसो त हितां जे आबहवा सां माण्हुनि सां राहिल माल थी वई आहे, पोइ हिनखे तव्हां भला कपिड़ा पाराए भले तव्हां बादशाह वटि वठी वञो। इन में मतिलबु ॼण तव्हांजो बि फ़ाइदो अथव। वज़ीर सोचियो त दलाल चए सही थो, भला पोइ बादशाह बि राज़ी थींदो मूं ते। वज़ीर उन छोकिरी खे पंहिंजे महल में वठी आयो। पंहिंजो जेको महल में ज़नान खाने वारो हिसो हुयुसि, हिकिड़ो पोर्शन ख़ाली करायूं हुनजे लाइ। खाधो पीतो हर शइ वज़ीर नौकर चाकर जेके हुया उन्हनि खे चयो भाई ईअं सम्झो शाही महिमान आहे, बादशाह जी अमानत आहे, 10 ॾींहं हिते हुजे, 10 ॾींहंनि खां पोइ हिनखे बादशाह वटि पेश कंदासीं। तंहिंजे करे हिनखे कंहिं क़िस्म जी तकलीफ़ न अचे ऐं हिन जो हर क़िस्म जो ख़्यालु रखो। हुन वज़ीर जो हिकिड़ो पुटु हुयो, ॾाढो सुहिणो सेबतो हुयो। पर हुयो सॼो ॾींहुं रोल। वज़ीर जो पुटु हुयो, पैसो ॾोकड़ हुयो, अयाश। सो वज़ीर खे ॼण उहा ॻाल्हि खुटके पई। वज़ीर हुन छोकिरी खे चयो त धीअ, वज़ीर धीउ सॾु, मां तोखे ख़रीद कयो आहे सिर्फ़ु बादशाह जे लाइ।
पर इहो आहे त मां बि सम्झां थो त तूं थकल टुटल हूंदीअ, पंधु कयो अथई, सफ़र कयो थी हेॾो, सो इन जे लाइ तोखे 10 ॾींहं मां हिते पाण वटि महल में रहायां थो त फ्रेश थी माहौल खे बि ॾिस। पर हिकिड़ी ॻाल्हि अथई, मुंहिंजो पुटु आहे उन खां मिड़ई बचिजांइ। कोशिशि कजां त न तुंहिंजो उहो आवाज़ु ॿुधे न तुंहिंजो मुंहुं ॾिसे। पुटु आहे, हाणे मां छा कयां, पर मूंखे पंहिंजे पुट जे प्रकारनि जी ख़बर आहे, तंहिंजे करे तोखे चवां थो त मुंहिंजे पुट जो ख़्यालु कजांइ, न तुंहिंजो आवाज़ु ॿुधे न तोखे ॾिसे। छोकिरीअ चयो त सही आहे। हाणे त छोकिरी हुते रहे पई, नौकर चाकर हुनजो ख़्यालु कनि पिया, शाही महिमान हुई। हिकिड़े ॾींहुं छोकिरी महल जो हमाम हुयो, बानियूं हिनखे वठी वई, वञी हिनखे गुसुल कराइनि, भला कपिड़ा पाराइनि। सुहिणी हुई, अञा वधीक सुहिणी थी पई। वज़ीर जी ज़ाल वटि आई, अची वज़ीर जी ज़ाल जा हथ चुमी। हमाम जी ॾाढी नेकी कई त ॾाढो ख़ूबसूरत हमाम हुयो, जेकर तव्हां बि उते हुजो। ॾाढो हमाम ख़ूबसूरत हो, मां बि ॾिठा आहिनि, पर ॾाढो ख़ूबसूरत। हीअ जो तयारु थी आई त हिते जेका वज़ीर जी ज़ाल हुई उन बानियुनि खे चयो त मां बि हमाम ते हलंदसि, मूंखे वठी हल। नौकिराणी हुकुम जूं बंदियूं, हलो साईं। जेॾीमहिल हीअ वञे पई, हिनखे बि ख़बर हुई त हीअ रहे थी हिते घर में, पंहिंजे पुट जे प्रकारनि जी बि हिनखे ख़बर हुई। हिन छा कयो जो उन जे कमरे जे ॿाहिरां 6 बानियूं बीहारी, मां वञा थी विंझण। हीअ 6 बानियुनि खे हुकुम कई त तव्हां हिन जे दर जे ॿाहिरां बीहो, को बि माण्हू हिन जे कमरे में न वञे, जेसि ताईं मां मोटां को बि माण्हू हिन जे कमरे में न वञे। हू वई विंझण, हेॾां हीअ जेका सम्झो त बादशाह लाइ जेका हिन ख़रीद कई बानी वेठी हुजे कमरे में। इतफ़ाक़ अहिड़ो जो वज़ीर जो पुटु, जंहिं लाइ वज़ीर झलियो हुउसि, नूरदीन नालो हुउसि, उहो ई ओचितो आयो, उहो ई ओचितो आयो। आयो जो त पुछा कई त माउ जी पुछा कई त ऐं ॿिया माण्हू किथे आहिनि, ॿियूं नौकिराणियूं किथे, चयसि त हमाम ते वई आहे। हिन जो उते थोरो ॾाढियां ॻाल्हायो त हिन बानी अंदरां ॿुधो, हिन बि एतिरनि ॾींहंनि में हिन जो आवाज़ु कोन ॿुधो, सम्झी वई त पक इहो आहे वज़ीर जो पुटु। दिलि में चई त ॾिसां त इहो कहिड़ो आहे जंहिंजे लाइ पिणसि मूंखे हेॾो ताक़ीद करे वियो, जंहिंजे लाइ पिणसि मूंखे हेॾो ताक़ीद करे वियो, मां इहो ॾिसां त। जो वज़ीर मूंखे चयो त ख़बरदार, न तुंहिंजो आवाज़ु ॿुधे न तुंहिंजो मुंहुं ॾिसे। हीअ उथी ऐं अची दर ते बीठी। ईअं नूरदीन बि उते बीठो हुजे, हिन नूरदीन बीठो हुजे, हिन जो नूरदीन खे ॾिठो त बराबरि सुहिणो त हुयो, सुहिणो त हुयो, नौजवान बि हुयो, सुहिणो बि हुयो। हिन बानीअ जो ॾिठो त बानी खे ॾाढो पसंदि अची वियो। हिन जे लाइ मूंखे पिणसि झलियो, ईअं ओचितो नूरदीन जी बि हिन ते नज़र पइजी वई। नूरदीन आवारा त हुयो, अयाश बि हुयो, तॾहिं त हुनजे पीउ हिनखे झलियो त इन जो बसि ख़्यालु कजांइ।
हे को शराब पी आयो, अयाश त हुयो, रोल बि हुयो, हे को शराब पी आयो। हिन जो इहो ॾिठो पंहिंजे घर में, हिनखे इहा ख़बर बि न हुई त को बाबू जा बानियूं वठी आयो। हिनखे इहा ख़बर बि न हुई, रहंदो ई घर में घटि हो। हे अॻिते वधियो त बानियुनि हिनखे झलियो त असांखे मालकियाणी हुकुम करे वई आहे त जेसि ताईं मां न मोटां त हिन जे कमरे में केरु न। साईं हूअ मालकियाणी त हीअ बि त मालिक हो न। हिन वीचारे बानियुनि खे जो दाबो ॾिनई, अखि जो ॾेखारियईं त हाणे बानियुनि में कहिड़ो दम जो हिनखे जवाबु ॾिया। बानियूं वीचारी पोइ ते हटी बीह रहियूं, बानियूं वीचारी पोइ ते हटी बीह रहियूं। हे अंदरि कमरे में हलियो। हे अंदरि जो कमरे में वियो हलियो। छोकिरी खे ॾिठईं, छोकिरीअ ॿुधायसि त मूंखे तुंहिंजे पीउ ख़रीद कयो आहे बादशाह जे लाइ। हिनखे नशो हुयो, सुहिणी सेबती हुई, नशे में त इंसानु गाफ़िल हूंदो आहे। हे छोकिरी सां खेचल करणु लॻो। बानियूं वीचारियूं ॾिसनि पयूं, पर बानियूं हुनखे छा कनि, बानियूं छा कनि। हिन बानियुनि खे ॻाल्हि ॾेई पोते करे छॾियो, दर ॾेई छॾे, दर ॾेई छॾे। बानियूं वीचारियूं वठी पोते भॻियूं, बानियूं पोते भॻियूं। एतिरे में इहे वञी पहुतियूं हुन मालकियाणीअ वटि। त उन सां त ॻाल्हि कयूं, उन सां त ॻाल्हि कयूं। हे जो दाहूं कंदियूं पयूं वञनि त मालकियाणी बि मोटे पई। उन चवनि था छा थियो आहे, छा थियो आहे, छाजो गोड़ आहे। हुननि चयसि तूं असांखे झले वई आहीं, पर तुंहिंजो पुटु आयो, असां हुनखे चयोसीं बि, पर हाणे उहो बि मालिक आहे, असां हुनखे छा कयूं। सो बि मर्द नशे में हुयो, असां सां विड़ियो बि, असांखे धिका ॾेई परे कईं, पाण अंदरि कमरे में वियो हलियो, कमिरो बंदि करे छॾियो। हीअ जेसि ताईं आई, माणस तकड़ी तकड़ी आई, माणस खे बि ख़बर हुई त इहा बादशाह जी अमानत आहे। माणस जेसि ताईं आई तेसि ताईं पुटुसि दर खोले भॼी वियो। पुटुसि दर खोले भॼी वियो। अचे जो हीअ जो अंदरि अचे ॾिसे त उहा बानी रोए थी पई, जेका बादशाह जे लाइ हिननि वरिती। पुछईंसि छा थियो, ॿुधाईंसि हिकिड़ो छोकिरो, नौजवान छोकिरो हुयो, सुहिणो सेबतो। हे आयो, इन बानियुनि खे बि ॻाल्हि ॾिनई, बानियुनि खे भॼाए छॾी, मूंसां जाती करे विया। हिन जो इहो चयो त हाणे मालकियाणी बि रोअण लॻी, मुंहुं मथो पिटण लॻी। हिते ॿियूं जेके नौकिरियाणियूं हुयूं उन्हनि जो ॾिठो त मालकियाणी पई अची रोए, उहे बि रोअण पिटण में शुरू थी वयूं। हाणे अची हिनखे इहो भउ थियो त बणा ही वरिती हई बादशाह जे लाइ। बादशाह जो निमक वारा मुंहिंजो निमक हिलाला इहो मुंहिंजो मुड़ुसु, सो थी सघे थो त कावड़ में पुट खे न का सज़ा ॾे, पुट खे मारे न छॾे। अगई पुट जी सां नाराज़ हूंदो आहे, पुटु अगई आवारा अथसि। हिन वीचारी खे अची हाणे इहा लॻी, इहे बि रोए, नौकिरियाणी बि रोअनि। एतिरे में वज़ीर बि दरबार मां मोटी अची घर पहुतो। वज़ीर जो आयो त वज़ीर खे जो पंहिंजी ज़ाल ॾिठो उथी, वज़ीर पुछियुसि त ॾे ख़बर छा थियो आहे, छा थियो, गोड़ लॻो पियो आहे। ज़ाल चयसि त पहिरियों त मूंसां कसम खण, मां जेका ॻाल्हि कयईं त थधीअ दिलि सां, कावड़ न, थधी दिलि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। वज़ीर उहो ई नेक हुयो। वज़ीर इन सां कसम खयूं त मां थधी दिलि सां तुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदुसि, जज़्बात में न ईंदुसि। हिन पंहिंजे पुट जी सॼी जेका हरकत हिन जे पुट कई आहे, सॼी हरकत ॿुधाई। वज़ीर जो ॿुधो त वज़ीर बि वीचारो परेशान थी। हाणे बादशाह जी पई हिनखे सुझे त बणा बादशाह घुर कंदो त पोइ मां बादशाह खे छा चवां। एॾी मुंहिंजी साख बीठल आहे बादशाह वटि, मां बादशाह जी अमानत में ख़यानत कई, बादशाह मूं ते हेतिरो एतबार कयो, वरी जे बादशाह हुन ते ॾमिरजी पए।
बादशाह जा ॾमर बि हूंदा। वीचारो पंहिंजे मुंहं खे धक हणणु लॻो, रोअणु लॻो। हिते ज़ाल चएसि त हाणे तूं हीअं करे, रो न, दाहूं कूकू न कर, तूं 10,000 में वरिती न, मां तोखे इन जा 10,000 दीनार तोखे मां थी ॾियां, तोखे मां थी ॾियां, तूं बादशाह जे लाइ भले वञी ॿी वञ, तोखे 10,000 दीनार मां थी। वज़ीर चएसि त मूंखे पैसनि जी ॻाल्हि कान थी मारे, पैसा त मूं वटि बि आहिनि, मां बि वठी सघां थो, पर मां डिॼां थो इन ॻाल्हि खां त किथे मुंहिंजी जान ऐं माल ॿई बादशाह जे ॾमर हेठि न थी वञे। ज़ाल चएसि इहो वरी कीअं, बादशाह खे कीअं ख़बर पवंदी? चई तोखे ख़बर न आहे त असांजो बि हिकिड़ो दुश्मन आहे, उहो जेको ॿियो वज़ीर हुयो मुइन, असांजो उहो दुश्मन आहे, उन खे न जेकॾहिं ख़बर पइजी वई, अॻई मूंसां सड़ंदो आहे, उन खे न इहा ख़बर पई, इहो ठक वञी बादशाह सां ॻाल्हि कंदो। ऐं पोइ बादशाह केॾा बि भला हुजनि, पर बादशाह कननि जा कचा हूंदा आहिनि, उन्हनि जा तकिड़ा फ़ैसिला हूंदा आहिनि। हीअ जे न वञी बादशाह खे चए त जंहिं वज़ीर ते तुंहिंजो हेॾो एतमाद हो, जंहिं ते हेॾो एतबार हुई, तूं हेॾो हिन जो ख़्यालु कंदे हुई, तूं मोहबत कंदे हुईसि, पैसा बि तो ॾिनसि, वञी तुंहिंजनि पैसनि मां हिकिड़ी बानी बि वठी आयो, जहिड़ी बानी तूं चईं पियो अहिड़ी वठी आयो, पर जेॾी महिल वठी आयो त ॾिठईं त न न न, बादशाह खे छो ॾियां, पंहिंजे पुट जे हवाले करे छॾियईं। तूं छा थी सम्झी, इहा ॻाल्हि लिकंदी? बादशाह ॾमिर जी मूंखे सज़ा ॾींदो, थी सघे थो मूंखे माराइण जो हुकुम करे, मूंखे माराईंदो, हुनजी उहो ख़ुशि थींदो। ज़ाल चएसि त इहो आहे त बादशाह सां भला तो अञा ॻाल्हि कई त कान्हे, कंहिंखे इहा ख़बर कान्हे, हे बसि थी वियो आहे लिक छप में, अलाह खे यादि कर, अलाह चङाई कंदो, परेशान न थी। बादशाह खे त ख़बर न आहे, हिन चयो न मां बादशाह सां अञा ॻाल्हि न कई आहे। ज़ाल जो हिनखे हथ ॾिनो त वज़ीर खे बि ॼण थोरो इत्मीनान थियो। हेॾा हिन जो पुटु उन जो साईं इहो कमु कयो त अॻई पीउ हिनखे पियो दाब दड़का ॾींदो हो रुलण इन जे करे, हाणे हिनखे चयो त बणा बाबे वती बि बादशाह जे लाइ, मां हे नशे जी हालत में हे कमु कहिड़ो करे विधुमि, हाणे त बाबो मूंखे छॾींदो ई कोन। अॻई रोल हूंदो हो, पर हाणे हिन छा कयो जो सॼो सॼो ॾींहुं ॿाहिरि, सिर्फ़ु रुॻो राति जो अची माउ जे कमरे में सुम्ही पवंदो, जीअं वज़ीर खे ख़बर ई न पई। सुबुह जो सवेर वरी हलियो वञे, महीनो पूरो गुज़री वियो हिनखे, पिणसि हिनखे ॾिठो ई कोन, पीउ जे साम्हूं अचे ई कोन। वज़ीर खे बि इहो हूंदो हो त अलाह करे बादशाह खे यादि न अचे, ऐं बादशाह खां बि कुदरती ॻाल्हि इहा ज़हन ताईं लही वई। नौकिरियाणी चाकरियाणी त अॻई हुयसि, अलाए केतिरियूं बानियूं हुयसि बादशाह वटि अॻई, सो बादशाह खां बि ॼण इहा ॻाल्हि ई ज़हन तां लही वई जो हिन खां पुछियो। हिते महीनो गुज़री वियो, हिकिड़े ॾींहुं वज़ीर जी ज़ाल हिनखे चयो पंहिंजे मुड़ुस खे त हे भला कीअं कमु हलंदो, तूं छा थो चईं त हाणे छोकिरी बि असां खां वञे हली, ऐं इन छोकिरीअ जे करे छोकिरो बि असां खां पंहिंजो हलियो वञे। ही त भला मां छा कयां, मूंखे बि ॻाल्हि सम्झ में त कान थी अचे। ज़ाल चयसि हाणे हीअं करे, हो ईंदो आहे राति जो, तोखां टिॼे थो, मुंहिंजी सलाह मञ, राति अचे उहो तोखां टिॼे थो, तूं हिनखे पकिड़, पोइ हिनखे सम्झाए, बसि हाणे इहा छोकिरी बादशाह जे ॾियण जहिड़ी त कान्हे, हाणे हिन छोकिरीअ जी शादी था करायूं पंहिंजे पुट सां, इहा छोकिरी ॾियूं था हिनखे, भला पुटु त हथीको थींदो, हिन महिल छोकिरी बि वई, इन जे करे छोकिरो बि असांजो ॾिसींदो त महीनो थियो आहे त तो ॾिठो कोन्हे को, तेसि ताईं तूं ॻोल्हा कर बादशाह जे लाइ बानीअ जी, तेसि ताईं तूं ॻोल्हा कर, इन जा पैसा तोखे मां ॾियां थी,
वज़ीर राति जो इंतज़ारु कयो, लिकी वेही रहियो वज़ीर पे पुटनि से ओ जॾहिं सफ़ा ऊंचाई थी लिकंदो लिकंदो पुटनि से घर पहुतो। जीअं पुटनि सां अञा कमरे में वञे पियो वज़ीर अची हिन खे पकिड़े, वज़ीर हिन खे पकिड़े, वज़ीर दसे हिन जे मथां चढ़ी वेही रहियो, हिन खे चमाटूं हणणु लॻो। वज़ीर खे ई कावड़, हिन खे जो मारे पियो। माणस डुकंदी आई, पिण छा थो करीं, छॾींसि, चयसि मां हिन खे मारींदुमि, हिन खे न पंहिंजी इज़त जो आहे न मुंहिंजी इज़त जो आहे। पुटनि सां रोए बि पियो, चए पियो बाबा मूंखां ग़लती थी वई आहे, मूंखे माफ़ु कर। ज़ाल बि घणो चयसि, ज़ाहिर आहे कीअं बि हुयुसि, पंहिंजो पुटु हुयुसि। वज़ीर जी बि कावड़ ढरी थी। वज़ीर उथारियो पुट खे, महीनो पूरो कोन ॾिठो ऐं भाकुर खणी पातईं पुट खे, छोरे पंहिंजे पीउ जा हथ चुमिया। हिते पिणसि हिन खे चयो त हाणे तूं लिक न मूंखां, हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं तूं हिन बानीअ सां इंसाफ़ सां पेश अचीं त मां इहा बानी बसि हाणे तुंहिंजे हवाले थो कयां। चई त बाबा मां छो न हिन सां इंसाफ़ कंदुसि। पीउ चयसि त मुंहिंजो इहो आहे तोखे चवणु त जेकॾहिं तोखे हीअ ॾियां त पोइ तोखे ॿी शादी न कंदे, हिन ते पहा ॼाणी ते, ऐं इहो बि मूंसां वाइदो कर, इहो बि मूंसां वाइदो कर त हिन खे कॾहिं तकलीफ़ न ॾींदे, ऐं इहो बि मूंसां वाइदो कर त हीअ बानी आहे, हिन खे मतां कॾहिं कावड़ में या कंहिं अहिड़े मौक़े ते अची हिन खे खपाइण जी करे सोची। हुन चयो बाबा तव्हां मूंखां कसम वठो, न मां हिन ते ॿी शादी कंदुसि, न हिन खे तकलीफ़ ॾींदुसि, न हिन खे खपाईंदुसि। वज़ीर बानी ॾे हिन खे मोकिलियो। बादशाह खां बि ॻाल्हि ज़हन तां लही पई। ॿ टे महीना थी विया। होॾां हो जेको वज़ीर हुयो मुइन, इन खे का कन खुड़क पइजी वई, ख़बर पइजी वई इन खे। पर इहो आहे त अॻियां बि वज़ीर फज़ुल हुयो, बादशाह जो हुन ते अंधो एतमाद हूंदो हो, बादशाह हिन जो क़दुरु कंदो हो। हाणे हिन खे हिमत न पई थिए त बादशाह जे अॻियां इहा ॻाल्हि कीअं कढां, माना हुनजी मां चुगली कयां। मौक़े जी ताड़ में हो। हिते साल गुज़री वियो। हिकिड़े ॾींहुं वज़ीर फज़ुल जेको हुजे हमाम में वियो वञी वेहतो, जीअं वेहिजी ॿाहिरि निकितो हिन जी तबियत ख़राबु थी वई, अची किरियो बिस्तरे ते। बीमारी व्यस वधंदी वई, बीमारी वधंदी कमज़ोर थींदो। कुझु ॾींहंनि खां पोइ हिन पंहिंजे पुट खे घुरायो, नूरदीन खे। पुट खे चई त भाउ रोज़ी क़िस्मत सां आहे, मौत जेको आहे उहो अवधी आहे, हर साह वारे खे हिकु न हिकु ॾींहुं मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। अबा मां तोखे ॿी नसीहत नथो कयां, पर इहा थो चवें त ख़ुदा खां डिॼजां, आख़िरत जो ख़्यालु कजां, ऐं हिन पंहिंजे ज़ाल जो सां सही हल। पुट वाइदो कयुसि त बाबा मां जीअं तूं चवीं थो मां तीअं कंदुसि। पुट जे ई साम्हूं हिन शहादत जो कलमो पढ़ियो ऐं हिकिड़ी हिॾकी हिन खे आई। वज़ीर गुज़ारे, वज़ीर जो गुज़ारे वियो, महल में रोज़ राड़ो शुरू थी वियो। बादशाह खे बि ख़बर पई त वज़ीर फज़ुल गुज़ारे वियो आहे, शहर वारनि खे बि जो ख़बर पई, शहर में बि रोज़ राड़ो थी वियो। हर दिलि अज़ीज़ माण्हू हुयो
वज़ीर जेको फज़ुल हुयो, हर हिक सां चङाई करण वारो, मदद करण वारो, एतिरे क़दुरु जो चवनि था त मकतब मदरसे जा जेके ॿार हुआ उहे बि हिन जे लाइ रोअनि पिया। वज़ीर जी तदफ़ी न थी इन सॼे में, बादशाह, अमीर, वज़ीर, पर हो हुनजो जेको एंटी वज़ीर हुयो मुइन, उहो बि शामिल। किसो कोता महीनो खनि थियो, हे हिकिड़े ॾींहुं नूरदीन घर पंहिंजे वेठो हुजे त ईअं दर खड़कियो। नूरदीन उथियो, दर खोलियईं, ॾिठईं त हिन जे पीउ जो हिकिड़ो दोस्त हुयो, उनखे वठी आयो अंदरि। हुन जीअं अंदरि आयो त हुन नूरदीन जा हथ पकिड़े हथनि खे चुमी ॾिनई। हथनि खे चुमी ॾेई चयईंसि त जंहिं माण्हूअ जो न तो जहिड़ो पुटु हुजे, तो जहिड़ो पुटु छॾे वञे जेको माण्हू, त उनखे मुअल न चइजे, ईअं सम्झ तो हुजेरो। अबा तूं गणती न कर, पाण खे संभाल। पाण खे संभाल, दुनियादारी कर, केतिरो सोग कंदे। हुनजो हिनखे इहो सम्झायो, हिन जी बि फितरत त हुई, हे त खणी पी ॾे उन नसीहतुनि में अची वियो। बेठक खोलाए खाधे पीते जो इंतज़ाम कई। यार दोस्त जेके ॿिया हुयसि जिन सां अॻ में रुलंदो हो, उन्हनि खे घुराई। उहे आया, ॾाढो खाइण पीअण थियो, शराब कबाब बि थिया। हाणे वरी हिन पंहिंजी साॻी डिग रूटीन शुरू कई। रोज़ साईं दावतूं थियनि। अॻ में त पीउ जे करे ॿाहिरि रुलंदो हो, हाणे घर में ई रहे पियो, डिग डप कंहिंजो कोन हुयुसि, पर डेली दावतूं, पार्टियूं, माल उॾाइण लॻो। हिकिड़े बाबा जो दोस्त हुयो, उन अची हिन जो रुख जो ॾिठईं त उन हिकिड़े ॾींहुं हिनखे चयो त भाउ हे तूं ॾाढो ग़लति थो करीं, जीअं न माल पियो थो उॾाईंदो वञी, ख़र्चु कंदो थो वञी, को हिसाब किताब नथो करीं। ईअं जेको न माण्हू कंदो, ईअं सम्झो त हिकिड़े ॾींहुं नेठि उनखे कंगाल थियणो आहे, ख़बर ई कान पवंदी। हिन चयसि त तूं अलाए छा थो चई, मां न ॿुधी तुंहिंजी ॻाल्हि। मां तुंहिंजी ॻाल्हि न ॿुधी। अलाए छा थो पियो चए। हुन चयसि भाउ तुंहिंजी मर्ज़ी। नूरदीन साॻो साईं पंहिंजी ऐश इशरत में लॻो पियो हुजे। हाणे जेके हिन वटि ईंदा हुआ, बाक़ाइदे साईं हिन जा कसीदा पढ़नि त बाक़ाइदे उन्हनि ते ख़र्च करे, एतिरे क़दुरु हाणे हू सम्झी विया। हिन वटि अचनि, का शइ ॾिसनि सुठी, रुॻो चवनि त हीअ भली शइ आहे, चएसि हल बाबा खणो या तूं, यार फिलाणो तुंहिंजो बंगलो वाह जो आहे, हल था खणो तूं। सुबुह जो हिकिड़ी दावत थिए, शाम जो ॿी दावत, साल पूरो बाक़ाइदे ईअं अयाशूं कई। हिकिड़े ॾींहुं वेठो हुजे पंहिंजे घर में, वरी दर खड़कियुसि, ॾिसे त उहो साॻो माण्हू बीठो आहे। नूरदीन पुछियुसि त ॾे ख़बर छा थो चईं, ख़ैर त आहे, छो आयो आहे? हुन चयसि यार मूंखे जंहिं शइ खां न डिॼ पियो अचे, उहा शइ साॻी तुंहिंजे अॻियां हिन महिल अचई थी। मां पुछा कराई आहे, तुंहिंजे खज़ाने में हिन महिल हिकिड़ो दरहम बि न अथई।
मां तोखे झलींदो हुउसि पर तूं न पियो मुंहिंजी ॻाल्हि मञी। तुंहिंजो पीउ केॾो भलो उन जे करे असां तोखे चवंदा हुआसीं, पर तूं वरी बि न मुड़ी असांजी ॻाल्हि जी कन लाटार कई। हाणे हाल इहो थी जो तुंहिंजी मिल्कियत में हिकिड़ो दरहम बि न अथई, ऐं हाणे सुञो थींदे त इहे सभु छॾे वेंदे। जेके सुबुह शाम तुंहिंजा सलाम पिया कनि उहे बि कोन लड़ंदे। हाणे पुट संभाल पंहिंजो पाण, कंहिंजो चवणु कोन कई, पंहिंजो दुश्मन पाण थी। इते हिन बि हाणे महसूसु कयो त बराबरि मां त ख़्यालु ई न कयो, हेॾी मिल्कियत इहा ईअं मां फूशर में उॾाए छॾी। मूंखे छा बाबे वसियत कई, मां उहा बाबे वारी वसियत विसारे छॾी त बिना आख़िरत जा जी तयारी कजां, अलाह खां टिॼजां। मां त सुबुह शाम अयाशियुनि में। हाणे सोचे पियो पर हाणे थी वियो कंगाल। हाणे सोचणो कहिड़े कम जो। हाणे नूरदीन सां छा थो थिए, नूरदीन जी ज़िंदगी कीअं थी हले, इंशाअल्लाह इहो वरी सुभाणे।